सिंध जी तारीख़ जा हैरत अंगेज़ राज़। हीअ वीडियो सिंध जी तारीख़ सां जुड़ियल उन्हनि हैरत अंगेज़ राज़नि बाबति आहे जेके अॼु बि माण्हुनि लाइ हैरत जो बाइस आहिनि। सिंध जी तहज़ीब हज़ारे वरनि खां दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीबुनि मां हिकु रही आहे ऐं उन जी तारीख़ केतिरनि ई राज़नि सां भरियलु आहे। उहे राज़ अञा ताईं केर बि चङे नमूने सां ॼाणे न आहे सघियो। अचो त उन्हनि मंझां कुझु दिलचस्प ॻाल्हियूं ॼाणे वठूं ऐं कुझु राज़नि जो असां हिन वीडियो में तारीफ़ कराईंदासीं। सभ खां पहिरियां वॾे में वॾो जेको सिंध जो क़दीमी पुरअसरार लाज़वाल राज़ आहे उहो आहे मुअनि जो दड़ो। मुअनि जो दड़ो दुनिया जे क़दीम तरीन तरक़ी याफ़्ता शहरनि मां हिकु हो, पर अॼु बि हीउ राज़ हल न थी सघियो आहे त उहो शहर छो ऐं कीअं तबाह थियो। कुझु माहिरनि जो चवणु आहे त इहो कुदरती आफ़तुनि सबबु तबाह थियो, त के चवनि था त हीउ जंग या कंहिं वॾी वबा उन जी तबाही जो सबबु बणी आहे। मुअनि जो दड़ो जहिड़ी रीति मिस्र में अहराम मिस्र आहिनि, अहिड़ी रीति मुअनि जो दड़ो बि हिकु पंहिंजी तारीख़ ऐं हैसियत रखे थो। मिस्र बि पंहिंजे दौर में हिकु शाहकार पंहिंजो दौरु गुज़ारियो आहे, जितां जे माण्हुनि जी रहणी कहणी ऐं सहणी हिकु आला मयार जी आहे। अहिड़ी रीति मुअनि जे दड़े जे आसारनि मां बि असां इहो ॼाणे सघूं था त हितां जा माण्हू तइलीम याफ़्ता, हुनुरमंद ऐं बहितरीन रहण सहण जा मालिक हुया। ॿियो असां वटि जेको राज़ आहे उहो आहे सिंधू लिखत। सिंधू लिखत अञा ताईं न पढ़ियल ज़ुबान। सिंधी तहज़ीब जी लिखत जेका हज़ारे सिलनि ऐं मोहरनि ते मिली आहे, अॼु ताईं का बि ज़ुबानदान मुकमल तरह न पढ़ी सघियो आहे। हीअ लिखत कहिड़ी ज़ुबान में आहे, उन जा मतिलब छा आहिनि, इहो अञा ताईं हिकु वॾो राज़ आहे। ॿियो जेको राज़ आहे उहो आहे सिंध में अरबनि जो अचणु। मुहम्मद बिन क़ासिम जो असुलु मक़सदु छा हो, इहो अॼु ॾींहं ताईं केर बि ॼाणे न सघियो आहे। आम तौर ते तारीख़ में ॼाणियल आहे त मुहम्मद बिन क़ासिम सिंध ते 712 ईस्वीअ धारे हमिलो कयो त जीअं मज़लूम माण्हुनि खे बचाए, पर कुझु मोरखनि जो चवणु आहे त उन जे अचण जा असुलु सबबु सियासी ऐं मुआशी हुया, छाकाणि त सिंध हमेशह मदनी वसीलनि ऐं काफ़ी ज़ख़ीरनि जे करे मालामाल रही आहे ऐं हिन सिंध ते अलाए त केतिरनि ई हुकुमरान जूं नज़रूं ॼमियल रहियूं आहिनि। इन्हनि मां इहो बि सबबु थी सघे थो त मुहम्मद बिन क़ासिम हिन वसंदी सिंध खे तबाह करण लाइ पिणु हमिलो कयो हूंदो। छा वाक़ई राजा ॾार ज़ालिम हुयो? अगरि हा त पोइ अहिड़ी रीति इहो हमिलो छो कयो, या उन ते हमिलो सिर्फ़ु ख़िलाफ़त उमविया जे हिकमत अमलीअ जो हिसो हुयो, छो ज ख़िलाफ़त उमविया पंहिंजे दौर जी हिकु एतिराज़ जोगी ख़िलाफ़त रही आहे। उन खां पोइ असां वटि चोथों जेको राज़ आहे, जेको शाह अब्दुल लतीफ़ भिट्टाई जे शाइरीअ में समाजी तब्दील जा इशारा आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिट्टाई रहमतुल्लाह अलैहि जी शाइरीअ में केतिरा ई अहिड़ा रम्ज़ ऐं इशारात आहिनि जेके मुस्तक़बिल जे इम्कानी वाक़िअनि बाबति ॿुधाइनि था। शाह अब्दुल लतीफ़ भिट्टाई जी शाइरी जेकॾहिं इंसानु गहराई में वञी करे ॾिसे त काफ़ी शयूं असांखे उन वक़्त जे लाइ सिखण लाइ मिलनि थियूं ऐं अॻिते लाइ बि आईंदा लाइ बि खोड़ शयूं असांखे सिखण वेठा मिलनि थियूं। इहो राज़ अॼु ॾींहं ताईं हल न थी सघियो आहे त छा शाह भिट्टाई रहमतुल्लाह अलैहि साहब वटि अॻुवाट ई सिंध जी तब्दीली थींदड़ हालतुनि जो अंदाज़ो लॻाए चुको हुयो। उन खां पोइ असां वटि 5 नंबर जेको राज़ आहे सिंध जो, उहो राज़ आहे जेके क़बरूं हिन वक़्त सां वधी रहियूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ियूं त क़बरूं आहिनि जेके वक़्त सां गॾु वधी रहियूं आहिनि। मिसाल तौरु
मटियारीअ वेझो शाह शरीफ़ जी क़बर बाबति चयो वञे थो त हर साल उन जी देघ वधे थी। छा हीअ का मौजज़ाती ॻाल्हि आहे या को साइंसी राज़ आहे? इन ते बि सवें सुवाल पैदा थियनि था त वाक़ई छा इहे क़बरूं ईअं वधनि थियूं या इहो महज़ हिकु क़िसा ऐं कहाणियुनि ताईं महदूदु आहे। उन खां पोइ हिकिड़ो राज़ इहो आहे त लाड़काणे जे शहर जूं ॻुझूं सिरगुनि वारो महल। इहो काफ़ी मरतबा असां तारीख़ में ऐं वॾड़नि जे वाता ॿुधो आहे त लाड़काणे में हिकु क़दीम महल बाबति रिवायतूं आहिनि त उन जे हेठां सिरगूं मौजूदु आहिनि जेके ॿियनि शहरनि ताईं पहुचनि थियूं। उहे सिरगूं कंहिं ठाहियूं ऐं कहिड़नि मक़सदनि लाइ इस्तेमालु थींदियूं हुयूं इहे अॼु ॾींहं ताईं का बि ख़बर न पइजी सघी आहे, न वरी अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि किथे ज़ाहिर थी आहे। छा इहा हक़ीक़त थी सघे थी? छा अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते इंसान जो ज़हन एतबारु करे सघे थो या न? इहे खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके सिर्फ़ु हिकु राज़ ऐं तारीख़ुनि जे वर्कनि में बि महफ़ूज़ थी रहनि थियूं। आख़िर में सिंध जी तारीख़ सिर्फ़ु जंगियुनि ऐं हुकूमतुनि ताईं महदूदु न आहे, बल्कि पर उन में केतिरा ई अहिड़ा राज़ आहिनि जेके अॼु बि ॻुझा आहिनि। जेके तव्हांखे अहिड़ियुनि दिलचस्प ॻाल्हियुनि बाबति वधीक ॼाणणो आहे त असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं वधीक मालूमात जे लाइ बेल आइकन ते प्रेस कंदा त असां तव्हांखे अहिड़े क़िस्म जा मालूमाती वीडियो वक़्तु सिर ॾींदा रहूं। महिरबानी।